जे ज़माने जी हिकिड़ी हदीस पाक ॿुधाए मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह 7वीं सदी जो बुजुर्ग आहे। अॼुकल्ह हीअ 15वीं सदी हले पई। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे शरह सुदूर फी अहवालिल मौता वल कुबूर। सॼो किताब अव्वल खां आख़िर ताईं आख़िरत ऐं क़ब्र जे बारे में लिखियल आहे। मयत जे हिसाब किताब जे बारे में, कीअं हुनखे दफ़न कजे, आख़िरत में कीअं हिसाब थींदो, क़ब्र जो छा हाल आहे, मयत जा कहिड़ा मसइला आहिनि, मौज़ू इहो ई आहे। उन हिकिड़ी हदीस पाक लिखी आहे त हिकिड़ो सहाबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरगाह में आयो। हीअ ज़रा ॻाल्हि दिमाग़ में विहार, हिन जो ताल्लुक़ कफ़न सां आहे। सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मां राति हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे ऐं उन ख्वाब जे ॾिसण खां पोइ मुंहिंजो अॼु सॼो ॾींहुं आराम फिटी वियो। हाणे ताबीर ॿुधायो, ख्वाब सचो आहे या कूड़ो आहे, ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे? अवां महिरबानी करे मूंखे हिन बारे में रहबरी कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, छा ॾिठो थी? या रसूल अल्लाह, राति मां ख्वाब लथो जेके बि असांजा अज़ीज़ भाउर चाचा मामा ॾाॾा अज़ीज़ क़रीब हिन जहान मां हलिया विया आहिनि, उहे सभु मरी वियल मूं राति ख्वाब में ॾिठा। पर ओड़े पाड़े वारा दोस्त सुञाणो दोस्त फलानो फलानो उहे बि, पर उहे माण्हू जेके जान छॾे हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, यानी मयत मूं ॾिठा राति ख्वाब में। ऐं हिकिड़ी जॻह ते गॾु हुया ऐं सभु जहिड़े नमूने सां को ईद जो ॾिहाड़ो हुजे, मेले मनाखिण जो ॾिहाड़ो हुजे, ख़ुशीअ जो ॾिहाड़ो हुजे, या का गॾिजाणी हुजे, आम तौर सां जीअं दुनिया में गॾिजाणी थींदी आहे, इएं गॾिजाणी तौर सभु मौजूदु हुआ। या रसूल अल्लाह, मुंहिंजी अम्मा बि गुज़ारे वई आहे, उनखे बि 6 महीना गुज़री विया आहिनि, पर मां उन्हनि माण्हुनि में अज़ीज़नि में पंहिंजी माउ ॾिठी कान। चाचा ॾिठमि, मामा ॾिठमि, अज़ीज़ ॾिठमि, बाबो ॾिठमि, भाउर ॾिठमि, जेके बि जहान छॾे विया उहे सभु मूंखे नज़र आया, पर या रसूल अल्लाह, अम्मा मूंखे नज़र न आई। हिकिड़े माण्हूअ खां मां पुछो ख्वाब में, मसाल को चाचो या को मामो, चाचा तव्हां त मरी विया हो? चए हा बाबा। पोइ भला ही तव्हां हाणे मूंखे कीअं था नज़र अचो? चए बसि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, उन में अल्लाह जी ज़ात रूहनि खे इजाज़त ॾींदो आहे, उहे रूह आलम अरवाह खां लही ईंदा आहिनि, दुनिया जे तख़्ते ते ईंदा आहिनि। जीअं असीं गॾु था ॾिसूं ऐं असांखे तूं गॾु ॾिसी रहियो आहीं, इएं पाण में कॾहिं कॾहिं मुलाक़ात कंदा आहियूं। बाबा चाचा मामा, भला मूं वारी अम्मा केॾां वई? उहो आप त जहान छॾे वई आहे, मूं वारी अम्मा जो रूह केॾां वियो? चाचो नज़र अचे थो, मामो नज़र अचे थो, भाउ नज़र अचे थो, पीउ नज़र अचे थो, अम्मा नज़र कान थी अचे, मुंहिंजी माउ काॾे वई? ओ सहाबी थो चवे, या रसूल अल्लाह, मूंखे उन जवाब ॾिनो। कहिड़ो जवाब ॾिनई? त तो पंहिंजी माउ खे कफ़न सही कोन ॾिनो हो, हुनजो सादो लिबास आहे, हाणे उहा हिन महफ़िल में उन लिबास में ईंदे शर्मंदी थी थिए। अवां जी का मीटिंग हुजे, अवां जी कोई ईद जो ॾिहाड़ो हुजे, जुमे जो ॾिहाड़ो हुजे, सुठा कपिड़ा पाए धोई अवां अचो था, हिकिड़े या फाटल कपिड़ा ग़रीबाना कपिड़ा हुजनि त हिकिड़ी इज़त नफ़्स हर हिक सां गॾु आहे, शर्मिंदो थींदो यार अहिड़ा कपिड़ा कीअं पाए वञा। उहो चाचो या मामो हुनखे थो चवे ख्वाब में त तुंहिंजी माउ खे तो जेको कफ़न ॾिनो हो, कफ़न उहो तो ॾिनो हो सादो। हाणे मयत जॾहिं बि रूह जी सूरत में किथे ईंदो आहे त उन कफ़न में उन लिबास में ईंदो आहे। हाणे उहो हिन मुआशरे में असांजे कचहरीअ में कफ़न जे सादगीअ जे करे लॻी थो थिए, नथो अचे। तुंहिंजी माउ शर्मिंदगी थी थिए, उन शर्मिंदगी जे करे तुंहिंजी माउ हिते मौजूदु कान्हे। साहबी तो या रसूल अल्लाह, मूंखे ॾाढो फिक्र थी पियो आहे, मुंहिंजी अम्मा मरी वई, हाणे मां ख्वाब ॾिठो आहे, वरी ख्वाब में मूंखे ॿुधायो थो वञे त लॻी थी थिए, हुनखे कफ़न कोन्हे। इहा ॻाल्हि की आहे? पाण फरमाइनि था, मूं तव्हांखे कोन चयो आहे हसिनु अक़फ़ान मौताकुम? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, इन्हीअ जे करे तमामु मोहम्मद करीम तव्हांखे चयो आहे त पंहिंजे मरी वियल मुस्लमाननि जा कफ़न तमामु सुहिणा कंदा कयो। सलाह शरीफ आवाज़ मोहम्मद
सलाह 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 दिलंदा اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد वारिही व सहाबिही व बारिक वसल्लम। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सहाबी मां तव्हां खे अॻे ई चयो आहे त कफन सुठा ॾियो। हाणे तूं वाकई पंहिंजी माउ खे कफन सुठो ॾिनो हो या न, तूं पाण ॿुधाए। उन चयो हा या रसूल अल्लाह, मूंखे दिलि में ख़्याल पैदा थियो त माण्हू क़बर में वञे थो, मरी वेंदो, ॻरी वेंदो, कफन टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, कहिड़े कम जो भलो कफन जा। वाकई मूं सादो कफन ॾिनो हो। इहा क़िबला ॻाल्हि हक़ीक़त आहे त मूं सुठो कफन वाकई अम्मा खे कोन ॾिनो। पर फरमाइनि था पोइ ख्वाब सचो आहे, ॻाल्हि बि सची आहे। तुंहिंजी माउ वाकई शर्मिंदगी थी थिए, उन शर्मिंदगी जे करे, शर्म जे करे ज़ाहिरी ॿियनि रूहनि सां गॾिजी कान आई आहे। हाणे मां तोखे मशवरो ॾियां, चई क़िबला ॾियो मशवरो। पाण फरमाइनि था पंहिंजी माउ ॾे कफन मोकिल। छा फरमायो? पंहिंजी माउ ॾे कफन कीअं मोकिलिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? सरकार फरमाइनि था मां तोखे ॾस थो ॾियां। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था महबूब करीम जी हदीस पाक लिखनि था त हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त फलाणे मोहल्ले में, फलाणे ॻोठ में, फलाणे शख्स जी मां इंतकाल कदी ॿिनि ॾींहनि खां बाद मां तोखे मशवरो थो ॾियां, हिकिड़ो सुठो कफन वठी उन जे कफन सां गॾाए उनखे मां जो कफन पाराईंदा, तूं बि हुन जे कफन सां पंहिंजे मां जो कफन गॾाए। ऐं जंहिंमहिल जनाज़े जी निमाज़ पढ़ी फारग थियनि, तूं हुन औरत मैयत जे कन में चइजा त ही कफन मुंहिंजी माउ खे पहुचाइजां। अल्लाह या रसूल अल्लाह। सोचजो जरा, थोरो मसइले ते गौर कजो। मां शाहपुर चाकर मां कराची वञा, अवां मूंखे चयो ही असांजो भाउ रहंदो आहे, कराची में हुनखे शइ पहुचाइजां। मां त पहुचाए सघां थो, अवां एड्रेस ॾींदव मां हुनखे पुॼाईंदुसि, पर मैयत कीअं थो पहुचाए कब्रिस्तान में? हिन जहान वारो हिन जहान वारे खे पहुचाए सघे थो। जेको मरी वियो, साह कोन्हे, रूह कोन्हे, वजूद कोन्हे, बेकार थी वियो, हाणे ज़ाहिरी तरह ॾिठो वञे त बसि बेजान आहे। हाणे इनखे मां कन में चवां त हीअ फलाणी शइ फलाणे खे पहुचाइजां, त तव्हांजो असांजो सभिनि जो अकुल कमु नथो करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त हिन जहान जा अहकाम हुन जहान सां लागू न आहिनि, हुन जहान जा अहकाम हिन जहान सां लागू न आहिनि। हिन दुनिया जो ताल्लुक तव्हांजे अकुल सां आहे ऐं हुन जहान जो ताल्लुक अल्लाह जे कुदरत सां आहे। हिते तव्हां असांजो अकुल कमु कंदो आहे, पर हुन अॻे जहान में अकुल कमु न कंदो आहे। अवां इहो त ॿुधो आहे न, हर मुसलमान चवंदो आहे या अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां बचाए। चवंदा हो न था, छा चवंदो या अल्लाह? जेको मरी वियो, रूह निकिरी वियो, हाणे हुनखे अज़ाब छा कंदो? ताजी माना असीं जो चऊं था मुसलमाननि जो अक़ीदो आहे त क़ब्र जे अज़ाब खां बचा, ताजी माना क़ब्र में अज़ाब आहे। महबूब जी हदीस आहे क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह व क़ब्रुल मुनाफिक हुफ़रतुम मिनन नीरान। साईं फरमाइनि था त मोमिन जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे, बल्कि मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग हूंदो आहे। ऐं मुनाफिक जी क़ब्र, काफ़िर जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे, बल्कि हुफ़रतुम मिनन नीरान। साईं फरमाइनि था हिकिड़ी दोज़ख जे खॾ मां हिकिड़ी खॾ हूंदी आहे, उनमें नाग विछूं बलाऊं अज़ाब अल्लाह ही हूंदो आहे। अल्लाह ताला शल हर मुसलमान खे अज़ाब खां बचाए। क़ब्र जो अज़ाब सख़्त आहे, त बहरहाल उते अहिड़ी शइ आहे जेका हिन असांजे ज़ाहिरी ज़िंदगीअ में सम्झ में नथी अचे, लेकिन बहैसियत मुसलमान जे क़ुरान पाक हदीस पाक जे रोशनी में उहो बि हिकिड़ो जहान आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तोखे चवां थो इहो कफ़न पंहिंजी माउ ॾे मोकिल, अहिड़े तरीक़े सां मोकिल फलाणे मोहल्ले में, फलाणे ॾिहाड़े फलाणी माई गुज़ारे वेंदी, उन जे कफ़न में पंहिंजो कफ़न सुठो वठी तूं गंढाए गॾाए ऐं ईअं हुनखे जनाज़े जे निमाज़ खां पोइ चइजां त हीअ मुंहिंजी माउ खे पुॼाइजां। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी विच ते हिकिड़ी हदीस तोखे ॿुधायां त इहो मसइलो अञा अॻिते हले थो।
हुजूर से फरमायो त जी हिकड़ो मानू कराची का शाहपुर चा करायो त शाहपुर जा अजीज करीब उन सा मिलंदा अदा खुश आयो चलो भला दे खबर फलाणो चाक हो केड़ो कारोबार थो करे खुश चवो भलो शादी कई थई आ न हवाल वठंदा शाहपुर जो मानू कराची वींदो त वरी कराची वारा अजीज करीब ईंदा अदा तू खुश आ फलाणो खुश हो फलाणे शादी कई आ फलाणे जो कारोबार केथो हले यो सब को पुछा कयो वेंदो आ नबी पाक अलैहि सलाम मुस्लिम शरीफ जी हदीस पाक आ अबू दाऊद शरीफ जी हदीस पाक आ बैहकी वाले लिखिया हजरत अल्लामा जलालुद्दीन लिखिया सब लिखन था तो नबी से फरमाया था कब्रिस्तान में इंसान के दफन करे मानू मोटदा हन उहे तमाम कब्रन वारा उन नए दफन थल वट हली इंदा हन उन का दुनिया जा हवाला वठदा सुभान अल्लाह फलाणो खुशो फलाणो केरे हाल में फलाणो शादी करे या बैठो फलाणे जो केड़ो कारोबार आ फलाणो छाछो करे पियो फलाणे जी जिंदगी क्या थी गुजरे पई एड़े तरीके से उन को अहवाल वठंदा जे दुनिया वारा दुनिया जो हवाल वठंदा नबी से फरमाया दुनिया वारो जरी कब्र में वींदो आ तो हे दुनिया जो हवाल कब्र वारे खा हो जे के अग में मैयत गुजारे या बाकायदगी से हवाल वठंदा सुभान अल्लाह छा बहैसियत मुसलमान जे तवा जो अकीदो ईमान आहे खुदा जे हबीब जो फरमान सचो नबी सच थो चवे असा के भली समझ में गाल ना अचे पर जरे असा चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताने कलमे भरण खा पो अल्लाह जे नबी के नबी मन खा पो नबी जी हर गाल असा जे अखिन ते आ पो असा जे समझ में अचे त अल्हम्दुलिल्लाह जे असा जे समझ में न अचे तो असा जे समझ जो कसूर आ लेकिन नबी जो कौल सचो आ सुभान अल्लाह हां हर गाल समझ में तो अची वई हुंदी त हुजूर से छा फरमायो त मैयत जरी दफन थींदो आ कब्रिस्तान जे हवाले थींदो आ त मैयत खा अग वारा दफन थल हली अची हवाल वठंदा बाकायदगी सा फलाणो खुश हो फलाणे जो हाल केड़ो आ फलाणो किया हो बाकायदे से उन सा मुलाकात कंदा हन को ये कोने को त हाजी हुजे मौलवी हुजे हाफिज हुजे कारी हुजे नेक हुजे नमाजी हुजे न न नबी से फरमाता केर भी हुजे वक्ती तौर इब्तिदा में हर जेको भी मानू दफन थींदो आ केड़े भी कैटेगरी जो मानू हुजे केड़े भी अकीदे जो मानू हुजे केड़े भी हाल जो मानू हुजे पारो दिहाड़े दफन थींदो आ सभई कब्रिस्तान वारा हिन का हवाला थी वठंदा या हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस पाक हाने हाने कफन वाली गाल ते अचो सहाबी के हुजूर पाक चई छड़ियो त कफन मोकल मां दे इंतजार में रहो बदिहाड़ा गुजरिया वाकई उन महल्ले में उन औरत इंतकाल कयो नबी से चयो न तो फलाणे महल्ले में फलाणी माई गुजारे इंदी उन जे कफन साफा जो कफन तू गराए मोकल जा हाने एकड़ो मसलो यो ता के बुधाए छजा त असा जे नबी के याद खबर दे अल्लाह ताला पंहिंजे नबी के इहो भी इल्म दिनो आ त फलाणो कदे मरदो फलाणो कदे दफन थींदो फलाणो केड़ी जाय ते दफन थींदो एकड़ी गाल तवा के बुधाया अज कल जा मुल्ला चंदा हन त अल्लाह का सवा कंहिंजे मौत जी के खबर ही कानेगा अल्लाह का सवा कंहिंजे मौत जी कंहिंखे खबर काने त काथे थो मरे मुंहिंजा दा अल्लाह ताला जी जात बाबरकात के त पंहिंजे इल्म सा सब खबर की खबर तस मारे भी पाण जियारे भी पाण तो जो पाण मारे तो हुनके शेड्यूल कोनस पाजो त करे मरदो हुनके अल्लाह ताला के जो पाजो प्रोग्राम कोने त ही करे तो मरे वो तो खालिक आ वो तो मालिक आ ये को चवे त अल्लाह के खबर आ देखे खबर काने खबर ना है खुदा त पाण नी शे जो खालिक आ मारी तो अल्लाह जे बानन के भी खबर पौंदी आ त केर करे तो मरे यो कंजे ताकत सा